नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान लाइ ख़ुशी जी ख़बर साम्हूं अची वई आहे। क़तर मुआशी मसला हल करण लाइ पाकिस्तान खे $3 अरब ॾींदो। क़तर जे सरकारी न्यूज़ एजेंसी मूजिबि क़तर जे परॾे वज़ीर शेख मोहम्मद बिन अब्दुल अल रहमान असानी जो चवणु आहे त पाकिस्तान खे $3 अरब डायरेक्ट डिपॉज़िट ऐं सिधी सीड़पकारी जे मुद में ॾिना वेंदा। अहिड़ी सीड़पकारी खां पोइ पाकिस्तान क़तर जो गॾियल वापार काथो $9 अरब ताईं पहुची वेंदो। पाकिस्तान क़तर में गैस ऐं ॿिनि शोबनि में सीड़पकारी बि कंदो। सऊदी अरब ऐं गॾियल अरब इमारतनि में बि पाकिस्तान खे अहिड़ा पैकेज ॾेई चुका आहियूं। सऊदी अरब पाकिस्तान खे डायरेक्ट डिपॉज़िट खां सवाइ देर अदायगी ते तेल जी सहूलियत बि ॾिनी आहे। पाकिस्तान जो IMF सां बि असली मुआहिदो तइ थी वियो, जंहिं तहत पाकिस्तान खे $6 अरब मिलंदा। मुआहिदे जी आख़िरी मंज़ूरी IMF जो बोर्ड ईंदड़ महीने ॾींदो। ॿिए तरफ़ नाणे वारे सलाहकार हाफ़िज़ शेख ट्वीट ते बयानु जारी कंदे पंहिंजे पैगाम में चयो त क़तर जे अमीर तरफ़ां $3 अरब जी सीड़पकारी ते संदसि थोरा मञा थो, जंहिं सां ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में बहितरी ईंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।